ख़ातून अवल आसफ़ा भुट्टो ज़रदारी चयो आहे त जिते औरतूं ख़ौफ़ या ख़ामोशी में ज़िंदगी गुज़ारीनि उहे समाज तरक़ी नथा करे सघनि। औरतुनि ते तशद्दुद जे ख़ात्मे जे आलमी ॾींहं ते ख़ातून अवल आसफ़ा भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल पैगाम में चयो त पाकिस्तान जी रियासत सभिनी औरतुनि ऐं नारियुनि जो वक़ार हक़नि ऐं तहफ़ुज़ लाइ पुरज़म आहे। आसफ़ा भुट्टो ज़रदारी चयो त सज़ा खां बचण जी सक़ाफ़त ख़तमु करणु इंसाफ़ लाइ ज़रूरी आहे। संदसि चवण हो त मुतासिर औरतुनि जी मदद ऐं हर सतह ते हिसाब लाइ मज़बूत कानून ऐं उन्हनि ते अमल दरामद ज़रूरी आहे। असांखे तासुब जे बदिरां एहतराम, ख़ामोशी जे बदिरां जुरत ऐं ग़फ़लत जे बदिरां एहतसाब चूंडणु घुरिजे। ख़ातून अवल चयो त औरतुनि जो आवाज़ अहम आहे, उन्हनि जो तहफ़ुज़ ऐं ख़्वाब अहम आहिनि। आसफ़ा भुट्टो ज़रदारी जो चवण हो त पाकिस्तानी शहरी इदारनि ऐं बिरादरियुनि खे औरतुनि ख़िलाफ़ तशद्दुद जे ख़ात्मे लाइ मुतहद थियणु घुरिजे। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त ख़ातून अवल आसफ़ा भुट्टो ज़रदारी चयो आहे त जिते औरतूं ख़ौफ़ या ख़ामोशी में ज़िंदगी गुज़ारीनि उहे समाज तरक़ी नथा करे सघनि। औरतुनि ते तशद्दुद जे ख़ात्मे जी आलमी ॾींहं ते ख़ातून अवल आसफ़ा भुट्टो ज़रदारी पंहिंजे जारी कयल पैगाम में चयो त पाकिस्तानी रियासत सभिनी औरतुनि ऐं नारियुनि जो वक़ार हक़नि ऐं तहफ़ुज़ लाइ पुरज़म आहे। आसफ़ा भुट्टो ज़रदारी चयो त सज़ा खां बचण जी सक़ाफ़त ख़तमु करणु इंसाफ़ लाइ ज़रूरी आहे। संदसि चवण हो त मुतासिर औरतुनि जी मदद ऐं हर सतह ते एहतसाब लाइ मज़बूत कानून ऐं उन्हनि ते अमल दरामद ज़रूरी आहे। असांखे तासुब जे बदिरां एहतराम, ख़ामोशी जे बदिरां जुरत ऐं ग़फ़लत जे बदिरां एहतसाब चूंडणु घुरिजे। ख़ातून अवल चयो त औरतुनि जो आवाज़ अहम आहे, उन्हनि जो तहफ़ुज़ ऐं ख़्वाब अहम आहिनि। आसफ़ा भुट्टो ज़रदारी जो चवण हो त पाकिस्तान जे शहरी इदारनि ऐं बिरादरियुनि खे औरतुनि ख़िलाफ़ तशद्दुद जे ख़ात्मे लाइ मुतहद थियणु घुरिजे।